ज़हर ज़िंदगी बाबा तू मानी खाईंदे या रुगो तुंहिंजी कुआर के ॾियां? रख मां अचां थो। कुआर खाए ऐं घोट चुप कई वेठो हुजे ईअं भला थी सघे थो? न उठा न, इहो ज़िद न कर। छोकिरी खे होसि ताईं तव्हांजे हवाले कोन कंदुसि जेसि ताईं तव्हां ई हलार जे विच में ॻाल्हियूं न थियूं थियनि। न न न न न न उथण जी तकलीफ़ न कर हलार खान, न कयो एॾी कावड़, न कयो। सेहत लाइ कावड़ सही नाहे। पहिरियां ई तव्हां ज़ख़्मी आहियो। मां चवां थी थोड़ी गैरत कर। अॼु चाचा चाची बि घर न आहे, छोरी खां मोबाइल खसे, इहो लुड़ लाहे, न त इहा छोरी बि ईअं बदनाम थींदी जीअं कुलसुम बदनाम थी आहे। भर कन दाजा भर, मां सब कुछ ॿुधां थी। हर ॻाल्हि साफ़ शफ़ाफ़ ऐं चिटी लॻी पई आहे। तोखे पंहिंजे शैतानी हरकतुनि खे लिकाइण लाइ का सफ़ाई आहे त तोखे पेश करण जी पूरी पूरी इजाज़त आहे। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।